नौशर फ़रोज़ ऐं ज़फ़र तगर ठेकेदार एसोसिएशन नौशर फ़रोज़ तरफ़ां पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मोहम्मद यासीन चांडियो, सदर ठेकेदार एसोसिएशन नौशर फ़रोज़, बाबर भान चीज़ल मशहूरी हुबदार मशहूरी कुर्बान प्रगट परवेज़ शाह ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। हिननि चयो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सबबि तामीराती कम तमामु महांगा थी विया आहिनि, जंहिं करे ठेकेदारनि खे सख़्त नुक़सान खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में फ़ौरी तौरु घटिताई कई वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। हिननि वधीक चयो त फ़ौरन असां ठेकेदारनि खे अलाउंस ॾिनो वञे, न त कमु कंदासीं, वरना हफ़्तो असां तरक़ियाती कमनि जो बाइकाट कंदासीं। महांगाई अॻेई अवाम खे परेशान करे छॾियो आहे, हाणे ॿारनि जे अघनि में बि वाध सां मसइला वधीक वधी विया आहिनि। हुकूमत खे घुर्जे त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि खे घटायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।